MQM पारां नए सूबे जे शोशे ख़िलाफ़ सीनियर सहाफ़ी मुश्ताक सकी जी अॻवानी में कराची जे इलाइक़े इब्राहिम हैदरी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन मौक़े ते ख़िताब कंदे मुश्ताक सकी चयो त कराची सिंध जी दिलि आहे। कराची जे विरहाङे जो सोचींदड़ गद्दारनि जी कॾहिं बि उहा साज़िश कामयाब न थींदी। हुन चयो त MQM हर भेरे अहिड़ा शोशा छॾींदी रही आहे, पर जॾहिं बि अहिड़ियूं साज़िशूं कयूं वेंदियूं त सिंध जो बचो उन्हनि ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी ईंदो। हुन चयो त कराची में रहंदड़ सिंधी कॾहिं बि पाण खे निंधड़को न सम्झनि। मुश्ताक सकी चयो त सिंध जे गद्दारनि खे मुंहुं ॾियण लाइ असां वटि अॼु बि जोधा वेठा आहियूं। बिराबल भुट्टो ज़रदारी, पीर पगारो, जलाल महमूद शाह, हज़रती पली जो सनान कुरैशी, रियाज़ चांडियो ऐं कादिर मक्सी जॾहिं रोडनि ते आया त सिंध दुश्मननि खे लिकण जे लाइ जाइ बि न मिलंदी। सियासी लिबास में दहशतगर्दा उन नए सूबे खे वरी मुतालबे जे आड़ वठी हवा ॾियण जी कोशिशि कई आहे। उन हिकु भेरो ॿीहर सिंध जी दिलि कराची खे धरती खां धार करण जी साज़िश कई आहे। उन हिकु भेरो ॿीहर सिंधियुनि खे टारगेट बणाए तज़लील जो निशानो बणाइण जी साज़िश कई आहे। असां उन्हनि खे शटअप कॉल ॾियण जे लाइ हिकु तरफ़ गद्दार हिन जे रोड ते कराची जे रोडनि ते, ॿिए तरफ़ सिंध जा वारिस आहिनि। फ़ैसिलो दुनिया कंदी त सिंधी माण्हू सुतल न आहिनि ऐं सिंध जी दिलि कराची कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, न उन्हनि जी माउ दाज में खणी आहे। हीअ सिंध जी दिलि कराची असां सिंधियुनि जी आहे ऐं को हिन खे टोड़ण जी ॻाल्हि कंदो असां पंहिंजी माउ ते गार सम्झींदे दिफ़ा कंदासीं। इन मौक़े ते ख़लील चांडियो, तुफ़ैल फुलपोटो ऐं ॿियनि पिणु रैली खे ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।